अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं नियाज़ अली सोलंकी वॉइस ऑफ प्रेलो स्टूडियो में। अॼु जो जेको आहे असांजो मसलो ऐं इशू उहो प्रेल जा मसला ऐं आस पास जे इलाइक़नि में निजी कंपनी तरफ़ां दवाउनि जी ऐं भाण ऐं ॿिज जेको हाणे फसल तयारु थी वियो सारियुनि जो, केतिरो उन्हनि में ॾिठो वियो त उन्हनि में ॿिज जेको ख़राबु ॾिनो वियो ऐं उन में जेके दवाऊं इस्तेमालु कयूं वयूं उहे बि ॿियो नंबर दवाऊं इस्तेमालु कयूं वयूं। लाहौर ऐं पंजाब तरफ़ां जेके कंपनियूं सिंध में एंट्री थियूं आहिनि, ख़ासि करे सखर डिवीज़न में ऐं खैरपुर में, ॿियो नंबर दवाउनि जो इस्तेमालु वधी वियो आहे, ॿियो नंबर ॿिजनि जो इस्तेमालु वधी वियो आहे। तंहिं करे आगाही था ॾियूं त हींअर सारियुनि जी फसल में केतिरो सारो नुक़सानु असांजे आबादगारनि सथियो आहे। हाणे नई सिर कणिक जो फसल जेको असांजो बंपर फसल हूंदो आहे उहो तयारियूं शुरू लॻी पयूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां उन्हनि जेके ॿिज इस्तेमालु कया था वञनि कणिक जा, उहे रखियल पैकिंग कया था वञनि हथ सां, ऐं उहो जेको 4,000 वारो कटो आहे उहे 8,000 10,000 कटो ॾिनो थो वञे। इन करे तव्हांखे आगाही था ॾियूं त असां ग़रीब मिसकिन जेके हारीन उहे ॿिनि हथनि सां लुटिया था वञनि, फिरिया था वञनि। उन्हनि जो कुझु ख़्यालु कयो वञे, पर मुख़्तियार ऐसी पंहिंजे मन मस्तियुनि में पूरा आहिनि, उहे कॾहिं बि इन अंगलनि ते इन ते नोटिस कोन था वठनि, छो त ज़रात हथ सां तबाह कई थी वञे। ज़रात खे हथ सां हथी वठाई थी वञे त ही तबाही थियनि ऐं असांजा फसल सिंध जा फसल सुकाया वञनि ऐं उनखे पुठिते धिको ॾिनो वञे। ज़रात जे हिसाब सां पंजाब खे अॻिते ॾिनो वञे ऐं सिंध खे पुठिते कयो वञे। अहिड़े रीति ई तव्हांखे आगाह था ॾियूं त हींअर कणिक जा फसल तयारु लॻा पिया आहिनि। उन्हनि में जेके ॿिज इस्तेमालु थींदा, उन्हनि जेके भाण इस्तेमालु थींदा, उन्हनि जेके दवाऊं इस्तेमालु थींदियूं, उहे हिकु सुठी कंहिं कंपनी खां ख़रीद कयो। इहे प्राइवेट जेको दुकानदार होते त खोले वठनि जेके पंहिंजे लेसण ई कोन्हनि के, उहे पंहिंजे शहर में अॻे 2 दुकान हुया, हींअर 12 दुकान थी विया आहिनि। उन्हनि ते बि नज़रसानी कई वञे। इहे मुख़्तियार हैसियत जो कमु आहे, पर असां साफ़ियुनि जो, सोशल वर्करनि जो, वकीलनि जो, बिरादरियुनि जो, सिविल सोसाइटी वारनि जो बि फर्ज़ु आहे त उन ते कड़ी नज़र रखी वञे। ॿियो नंबर जेके दवाऊं इस्तेमालु थियूं थी वञनि असां ते ज़रात जे हिसाब सां उहो तबाही जे किनारे ते पहुचायो थो वञे। असांजो फसल हाणे ताज़ो फसल जेको सारीअ जो नुक़सानु आयो, हींअर केले में जेको असांखे दवाऊं ऐं भाण ऐं ॿिज इस्तेमालु था थियनि उहे ॿियो नंबर अची विया आहिनि। कणकुनि जे लाइ जेके ॿिज इस्तेमालु था कया वञनि त उहे हथ सां त भराई करे, उहा पैकिंग करे, उहा अवाम खे अखियुनि ते पटी ॿधी करे उहे ई उन्हनि खे जेको 4,000 वारो 8,000 10,000 जेका ॿिज कणिक जा ॾिना था वञनि, हे टेडी वना, हे फलाणो आहे, हे टीरो आहे, मटीरो आहे। दुकानदारनि खां पुछाइणो कोन्हे को, दुकानदार खे लेसण पुछा कोन था कनि। दुकानदार पंहिंजी मन मस्ती पंहिंजा रेट पाण मुक़ररु कयूं वेठा आहिनि। आला अख़्तियारनि ग़रीब मिसकिन जो चवणु इहो आहे त आला अख़्तियारनि खे असां रिक्वेस्ट था कयूं त ख़ुदा रनि ते नोटिस वरितो वञे। जेके ॿियो नंबर दवाऊं रखनि था, ॿियो नंबर दुकान खोले कारोबार कनि था, ग़रीब मिसकिन हूअं ई महांगाईअ में पीसीजनि था। वरी हिकिड़े पासे भाण ॿिज महांगा, ॿिए पासे अतर महांगाई। वॉइस ऑफ प्रेल पेज खे लाइक करणु, शेयर करणु, विसारींदा। अवां जी वॾी महिरबानी।